रियासती सरकार पारां ग़रीब मरीज़नि लाइ ॾिनल दवा एक्सपायर थियण बाद दवाऊं कचरे जी ढेर ते पियल हुजण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियो में ॼाणायो वियो आहे त अॼु डिप्टी कमिश्नर जी छापे जे ख़ौफ़ खां अस्पताल अमरेब पारां दवाऊं एक्सपायर थियण बाद ढेर ते उछलाई वयूं आहिनि। वायरल थियल वीडियो शहरीन ॾिसी हैरत में अची विया ऐं शहरीन कमेंट में लिखियो त ग़रीब मिस्किन मरीज़नि लाइ हयातियूं बचाइण वारी दवाऊं गंद जे ढेर ते पियल हुजण अफ़सोसनाक अमल आहे। ॿिए पासे रियासती अस्पताल जे MS डॉक्टर शाहिद राजबर राब्तो करण ते ॿुधायो त डिप्टी कमिश्नर जे छापे ऐं अमले पारां एक्सपायर दवाऊं गंद जे ढेर ते उछलाइण वारी ॻाल्हि में का बि सदाकत न आहे। डिप्टी कमिश्नर रियासती लाइ NICVD जे आयल कंटेनर जी विज़िट ते आयो हो ऐं अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डुनि जो दौरो करे इत्मिनान जो इज़हार कयो, जॾहिं त वायरल थियल वीडियो में कूड़ी या पुराणी हूंदी अस्पताल अंदरि अहिड़ो को बि वाक़ियो पेश न आहे आयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।